हाँ दोस्तों अस्सलाम वालेकुम। मंज़ूर खोसो हाज़िर ख़िदमत। मुंहिंजी वीडियो जो जेको अॼु जो मौज़ू आहे उहो इहो आहे त कराची जे ताजरनि इस्लामाबाद मां के महिमान आयल हुया जिन सां जेको आहे सो हुन कचहरियूं कयूं, दावतूं बि खाधियूं, उन में सिंध जो वज़ीर आला बि हुयो, सैयद मुराद अली शाह पाण वेठो हो, कुझु ॿिया वज़ीर वग़ैरह हुया। ऐं उते जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, जेको अख़बारुनि में आयो आहे, जेको ॿुधण में आयो आहे, त ॻाल्हियूं इहे थियूं आहिनि त सिंध खे चइनि सूबनि में विरहायो। हाणे सिंध ख़ुदि सूबो आहे, हाणे सूबा विरहाइबा न आहिनि, उन्हनि खे टुकड़ा टुकड़ा न कबो आहे, उन जूं डिवीज़नूं अॻे ई आहिनि ऐं मुल्क जेके हूंदा आहिनि उन्हनि जा सूबा ठहंदा आहिनि। सो बि ज़रूरत पए त तारीख़ी तौर ते जेके शयूं जीअं आहिनि उन्हनि सां हथ चुरांद न कबी आहे। पर कराची जे ताजरनि खे, वापारियुनि खे ख़बर न आहे त अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे जो सिंध जी जेका हींअर मौजूदा पोज़ीशन आहे, जेका सदियुनि खां वठी आहे, उहा पसंदि न आहे। अॻे हिकिड़ा सियासी तौर ते इहो नंढियूं पार्टियुनि वारा दावूं कंदा हुआ त ये करो वो करो। हाणे जेको आहे सो सरमाएदार कारोबारी माण्हू ऐं वापारी माण्हू, ताजिर बिरादरी, उन जेको आहे सो इहो चवणु शुरू कयो आहे त असांखे जेको आहे सो सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे ॾियो। हाणे इहा ॻाल्हि त ॿारणी ॻाल्हि आहे, ताजिर माण्हू छो था कनि? हुननि जो कारोबार सॼे सिंध सां हूंदो आहे, सॼे मुल्क सां हूंदो आहे। सॼी सिंध जा माण्हू हुननि जे कारोबार मां फ़ाइदो वठंदा ऐं फ़ाइदो ॾींदा बि आहिनि। के शयूं हुन खां वठबियूं आहिनि, के शयूं उन्हनि खे ॾिबियूं आहिनि। ऐं मूंखे त सम्झ में अचे थो त सरमाएदार या कारोबारी माण्हू सभ जा सभु इन ख़्याल जा न आहिनि। थोरा के चंद पाण हुरतड़ा ऐं उन्हनि जे बारे में जेको आहे सो अख़बारुनि में घणियूं ख़बरूं आयूं आहिनि त उन्हनि जो किरदारु को सुठो कोन रहियो आहे। उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जे ग़लति कमनि में मुलसर रहिया आहिनि ऐं पैदागीर ग्रुप आहे हिकिड़ो जेको सिंध जे बारे में इन क़िस्म जी ॻाल्हि करे थो। हाणे सिंध जा माण्हू दरिया सिंध ते जेको पाणी ते धाड़ो थो लॻे, 6 कैनाल ठाहिया था वञनि, हिकु त उन जे ख़िलाफ़ु जदोजहद था कनि। उन जदोजहद खे, उन जे ख़िलाफ़ु जेका असीं वावेला कयूं था, उन खे वरी जेको आहे डाइवर्जन ॾियण लाइ वरी के ॿिया वाक़िया कराया था वञनि। उमरकोट वारो वाक़ियो बि जेको ॾिसण में अचे थो, सरकारी अहलकारनि, DIG लेवल जे माण्हुनि पाण वेही कयो आहे। हाणे सरकार पंहिंजा कम जेके आहिनि सो आइन ऐं कानून खां मथां थी करे थी, उनखे त आवाम मुंहुं ॾेई सघे थो न। असांजी सिंध असेंबली आहे, असांजा खोड़ सारा मेंबर आहिनि क़ौमी असेंबली में, सेनेट में, जेके उन जे बारे में ॻाल्हाए सघनि था। पर हे कराची जे ताजरनि हीअ कहिड़ी ॻाल्हि कई आहे त सिंध खे चइनि सूबनि में विरहायो? सिंध ख़ुदि सूबो आहे। तंहिंजे करे असां घणियुनि ॻाल्हियुनि खे मुंहुं ॾियण लाइ असां जदोजहद कंदा रहूं था। 40 सालनि खां वठी इहो रिंगट आहे त कराची खे या अलॻि सूबो ठाहियो या सिंध खे चइनि टुकड़नि में विरहायो। अॻे 2 टुकड़नि जी ॻाल्हि हूंदी, हाणे जेको आहे सो वरी 4 टुकड़ा। इहा ॻाल्हि केरु थो करे? कराची जो ताजिर। हाणे ताजिर को मामूली माण्हू न आहे, ताजिर तमामु ज़िम्मेवार माण्हू आहे। ऐं मूं त ॿुधो आहे त उन मीटिंग में, उन गॾिजाणी में, उन दावत में असांजी सिंध जो वज़ीर आला साईं मुराद अली शाह बि हुयो। ऐं उन इन ॻाल्हि ते को कुछो कोन्हे, चवंदा ॾंदड़ा पे कढी, ॾंदड़ा कढी उनखे ॾेखारियईं पे। तो असांखे ईअं न करणु खपे। असांजी असेंबली में के चङा माण्हू वेठा आहिनि, उहे पाणी जे मसइले ते हिननि ॾाढो तमामु सुठो ॻाल्हायो आहे। असेंबली में जेको आहे सो हिननि वावेला कई आहे, खोड़ कयो आहे। ऐं उमरकोट वारो जेको वाक़ियो थियो आहे, डॉक्टर शाहनवाज़ कुंभर वारो, उन ते बि असेंबली जे मेंबरनि असांजे वज़ीर दाख़िला ख़ुदि इन जी नोटिस वठी उन ते हुकुम ॾिना आहिनि। पर हाणे हीअ जेका नई ॻाल्हि थी आहे, इन ते बि असांखे कुझणो पवंदो न। त ताजिर केरु थींदा आहिनि इहा ॻाल्हि रखण जा? ताजिरनि खे इन क़िस्म जो अहिड़ी मजाल छो कई थी वञे? इन्हनि जो मन छो वधियो आहे? वास्तो हिननि जो माण्हुनि सां आहे, आवाम सां। हिननि जो कारोबार माण्हुनि सां ई हलंदो। कारोबार हिननि जो हिते ई हलंदो, पाकिस्तान में हलंदो, सिंध में हलंदो, बलूचिस्तान में हलंदो, सरहद में KPK में हलंदो। पर ॻाल्हियूं कहिड़ियूं? जंहिं मुल्क में रहनि था, जंहिं सूबे में रहनि था, जंहिं शहर में रहनि था, उन सूबे जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु साज़िशूं, उन सूबे जे ख़िलाफ़ु साज़िशूं। सो इन जी असीं सख़्तु भरपूर मज़मत था कयूं। ऐं मां सिंध जे समूरनि माण्हुनि खे सॾु थो ॾियां त इन मसइले जो
नोटिस वठनि ऐं इन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियनि। सो साथियो, अॼु जी वीडियो इहा आहे। जेकॾहिं पसंदि अचे त लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स कयो। तव्हांजी वॾी महिरबानी।